अस्सलाम वालेकुम। एक बे ख़ूबसूरत ॾींहं सां हाज़िर आहियां। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से हर रोज़ जॾहिं को नओं ॾींहुं नसीब करे थो त हुन जी महिरबानी आहे। ज़िंदगी खुटे नथी, कंटिन्यू हले थी त इन जो मतिलबु आहे त अञा अल्लाह खे असां में उमेदूं आहिनि। सो अल्लाह करे त असां उन्हनि ॻाल्हियुनि ते पूरा लहूं ऐं साबित कयूं त असां इन दुनिया में अची करे कुझु चङो ई करे वेंदासीं। सो काफ़ी सारा कम राति जो देरि ताईं कंदी रहियमि ऐं हिन महिल बि ज़ाहिर ॾींहुं शुरू थियो, ज़िंदगी शुरू थी वई। हिन महिल 11:15 थिया आहिनि। कम वारी माई जेका आहे कमु करे हली वई आहे ऐं हाणे उहो एज़ यूजुअल हिन माई जो कमु शुरू आहे। ऐं राति जो देरि सां कपिड़ा धोता जेके साम्हूं सुकणा पिया आहिनि इहे लाहींदसि हाणे ऐं उन खां पोइ अंदरि वञी तव्हांखे ॾेखारियां थी त ॿियो छा छा कयो आहे। मूं अंदरि अची वई आहियां। किचन जो उहो सीन आहे रोज़ वारो। माशाल्लाह खीर कढ़े पियो हिते ऐं हिते मां चाढ़िया आहिनि चांवर। सुबुह जो मां प्रॉपर नाश्तो न कयो, कुझु खाइण त दिलि न पई थिए त हीअ राति वारा बचियल चांवर आहिनि जंहिंमें मूं इलाही सारो पाणी विझी ऐं थोरो लूणु विझी थोरो वधीक नमकीन ठाहींदी आहियां ऐं इहो भत रधण जे लाइ रखियो आहे। पटड़ो भत सिंधी आम खाधो आहे जेको कॾहिं कॾहिं मां ठाहींदी आहियां ऐं घणो करे अॼुकल्ह मां ईअं ई कंदी आहियां जो थोरा अगरि चांवर बचियल हुजनि त उन्हनि मां ई ठाहे वठंदी आहियां। सो प्रॉपर नाश्तो न कयो अथमि। हीअ जीअं पचंदो थोरी देरि खां पोइ तयारु थींदो त इहो खीर सां या ॾहीअ सां मां खाई वठंदसि। ऐं उनखां सवाइ राति जो कुझु सिलाई बि कयमि। मां तव्हांखे पीसिस ॾेखारे चुकी हुयमि, उहो तव्हां सां शेयर कयां त हिकिड़ो त मूं हीउ ठाहियो पंहिंजो कुशन कवर ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो हिनखे यूज़ करे। हीअ टॉविल हो जंहिंखे हैप्पी लिखियलु हो वर्ड, उन ते मूं हीअ हैप्पी फेस सिलाई करे छॾियो आहे ऐं सुराण जो बि कुशन ठाहे छॾियो, उहो हुनजे कमरे में पियो आहे। सो हाणे ॿिया घणा ई कम आहिनि, सो तव्हां सां उहे शेयर कंदी रहंदसि। टाइम थिया 11:15। कुझु खाधो खाई वरितुमि ऐं कुझु बची पियो आहे, इहो बि खाइजी वेंदो छो त ॾाढो जल्दी हज़म थी वेंदो आहे। ऐं हिते कुझु कटिंग करे रखी आहे जेको हिकिड़ो ॾाढो प्यारो प्रोजेक्ट ठाहिण वारो आहे मुंहिंजो, त उन जा पीसिस कटिया आहिनि। टाइम लॻंदो इलाही, सो ख़बर न आहे अॼु ठाहींदमि या न, छो त फ्राइडे आहे त मुंहिंजो लाइव प्रोग्राम बि हलंदो, लाइव सेशन जेको थींदो उन में बि मूंखे पंहिंजी जेका प्रेज़ेंस ॾेखारणी आहे। कपिड़ा जेके ॿाहिरां लाहे आयमि सुकी विया उहे वेढ़े रखिया अथमि। टाइम थियो आहे 12:30 ऐं मां पचायां थी ग्वार ऐं पटाटनि जी मिक्स भाॼी। हिते बसर जो दाग थी रहियो आहे। ग्वार कल्ह जेका राति जो बॉइल करे छॾी त उहा फ्रिज में पयल हुई ऐं टमाटर कटियो आहे। हाणे हिते गॾु गॾु कम पिया थींदा, तव्हां अंदरि कंदमि। भाॼी वारो आयो, हुनखां सिर्फ़ु पटाटा वरितमि। एॾा सुठा न आहिनि पर ख़तमु थी विया पटाटा, इन करे वठिणा हुया ज़रूरी। अटो कढी रखियो आहे, पाणी बि भरे रखियो आहे, इहो ॻोहींदमि हाणे ऐं गॾु गॾु जेके आहिनि इहे सॼा कम थींदा। ऐं ग्वार ऐं पटाटनि जी अगरि भाॼीअ जी तव्हांखे रेसिपी खपे त उहा मुंहिंजे चैनल ते अथव मौजूदु। सब्जियुनि वारो जेको आहे मुंहिंजो प्लेलिस्ट वेजिटेबल रेसिपीज़, उहा चेक कंदव तव्हां त तव्हांखे हुन में मिली वेंदी। सो हीअ सॼा कम हाणे मां करे वठंदमि ऐं ग्वार जीअं त बॉइल थियल आहे ऐं पटाटनि जा बिल्कुलु नंढड़ा नंढड़ा पीसिस कंदमि त इहा भाॼी मुंहिंजी जल्दी पची वेंदी। राति जो मां पचाईंदमि बिरयानी। मंझंदि जो छो त लंच ते मां सुराण हूंदा आहियूं या वधि कम वारी मासी हूंदी आहे त मां कुझु अहिड़ो पचाईंदी आहियां हल्को फुल्को। जीअं तारीख़ ग्वार न खाईंदो आहे त पोइ मां राति जो न पचाईंदमि, त कोशिशि कंदी आहियां राति जो कुझु अहिड़ो पचायां जेको घर जा सभई भाती खाइनि। शाम जा थिया आहिनि 5:30। लाइव सेशन जेको अॼु जो हुयो जुमे जो, उहो पूरो करण खां पोइ प्लांट्स खे पाणी ॾिनमि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ियमि ऐं सुराण इन विच में ई सॼा बसर कटे रखिया, हर शइ तयारु करे रखी त हीअ पचंदी राति जो बिरयानी। सो इन में सभिनी खां वधीक जेको टाइम लॻंदो आहे उहो लॻंदो आहे दाग करण में, त इन जे लाइ दाग जेको आहे मां हाणे करे थी छॾियां। सांझीअ खां पोइ मां सिर्फ़ु इन में चांवर बॉइल करे ऐं दम ॾींदमि, त मसालो जेको आहे इहो मुंहिंजो हाणे ठही वेंदो, त सॼी त तयारी थियल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मां जॾहिं बि बिरयानी पचाईंदी आहियां त मां हुन में रेडीमेड मसालो न विझंदी आहियां। मुंहिंजी घर जी मसालनि जी पकल बिरयानी हूंदी आहे। सो जेकॾहिं तव्हांखे इहे रेसिपीज़ ॾिसणियूं हुजनि त मुंहिंजे चैनल ते प्लेलिस्ट चेक कयो, राइस रेसिपीज़। हुन में तव्हांखे हर क़िस्म जी बिरयानियूं, भाॼीअ जूं ऐं मच्छी जी, चिकन आहे, बीफ आहे, इन सभिनी शयुनि जी बिरयानी जेके पचण जे ॾिसण जे लाइ मिलंदी। सो हिते मां कयां थी तयारी हिन जी राति जी मानीअ जी, उनखां पोइ वरी मिलूं था।
मसालो ठाहे वई हुअमि सांझे खां पहिरियों, नमाज़ खां पहिरियों। ऐं हाणे हिन चिकन में पटाटा विधा आहिनि ऐं अञा ताईं मां पाणी बॉइल करण लाइ न रखियो आहे। हिन महिल गैस जो प्रेशर एतिरो घटि आहे जो बसि हे चिकन में मुश्किल सां थो पुॼे। सो कॾहिं कॾहिं इहो वॾो मसइलो थी वेंदो आहे। त जॾहिं असां फ्लैट में पिया रहूं क्लिफ्टन ते, तॾहिं मूं इहो डिसाइड कयो त मां जेको आहे जॉब नथी कयां ऐं मां पंहिंजो घर जो खाधो जेको आहे सप्लाई कंदमि। ॾाढो लिस्ट ठाहीसीं, सभु कुझु कयोसीं, रेट्स लिखियासीं शयुनि जा ऐं इहो ठाहियोसीं त भई कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं, डेज़ जेके आहिनि उन्हनि ते असां शयुनि खे विरायोसीं। पर ख़बर पई त उते गैस एॾी घटि हुई जो असांजो सॼो प्लान जेको आहे उहो अञा ताईं कागज़नि ते लिखियो पियो आहे। सो हिते घणो करे मसइलो न हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं थी थो वञे। ऐं ख़ासि करे मां नोट कयो आहे, अलाए छो फ्राइडे ते वधीक हूंदो आहे, अलाए ॼाणे हिन जी वजह कहिड़ी आहे। सो बहरहाल हीअ बिरयानी मुंहिंजी पचंदी रहंदी ऐं ख़बर न आहे त अॼु हिन कुझु मिंटनि जे व्लॉग खे अञा मां केसि ताईं कंटिन्यू करे सघंदमि। सो ॾिसूं था। टाइम थियो आहे 7:45। ॾाढी मुश्किलनि सां अला अला करे बिरयानी खे दम ॾिनो आहे, छो त ॿाहिरि ॾाढी घटि हुई। हिनखे दम ते रखी पोइ हाणे सोचियमि त कुझु भुॻड़ा पया आहिनि, हिननि जी लाई ठाहे छॾियां। हीअ आहिनि तक़रीबन मुनो कप छिलियल भुॻड़ा ऐं मूं खईं आहे मुनो कप खंडु। इनखे रखियो अथमि ईअं ख़ाली फ्राइंग पैन में विझी मेल्ट थियण जे लाइ। इन में मां विझंदमि 2 टीस्पून ऑयल। हीअ आम कुकिंग ऑयल आहे जेको असां रोज़ पंहिंजे खाधे में इस्तेमालु कंदा आहियूं। हीअ रेसिपी लाई ठाहिण जी मूं पंहिंजी ससु खां सिखी। अलाह साईं हुनखे जन्नत नसीबु कंदुसि, अलाह अजुर ॾींदुसि। त पोइ हाणे मां अक्सर ठाहींदी रहंदी हुयसि, तिरनि जी, ख़सख़स जी ऐं मुङेरनि जी, भुॻड़नि जी, ड्राई फ्रूट जी ठाही अथमि। पर हाणे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जॾहिं खां मूंखे थी वई डायबिटीज़, ॿार बि वॾा थी विया, त उन्हनि खे थियो अहसासु त असांखे घणो मिठो न खाइणु घुरिजे, त पोइ असां मिठो ठाहिणु छॾे ॾिनो। सो ही भुॻड़ा पिया हुआ त मूं सोचियो त ईअं सॉफ्ट था थींदा वञनि, हिन खां बहितर आहे मां हिन जी लाई ठाहे छॾियां। सो हिनखे हल्की बाहि ते, बाहि मां घटि थी कयां, असां खंड खे मेल्ट कंदासीं जीअं सफ़ा बिल्कुलु ॻरी वेंदी। ऐं तेज़ बाहि हूंदी त पोइ हीअ सड़णु लॻंदी, त हीअ सड़णु न घुरिजे। हिनखे जीअं ई हीअ ब्राउन थियणु लॻंदी, हल्की हल्की गोल्डन, ऐं हीअ जेको आहे ॻंढा हिन सभु ॻरी वेंदा दाणा, त पोइ असां हिन में विझंदासीं भुॻड़ा। ऐं हीअ ऑयल जेको आहे इहो इन लाइ विधो वियो आहे त जॾहिं असां हिनखे प्लेट में फैलाईंदासीं ठहण खां पोइ, त हीअ जेको आहे उन में चिंबड़े न, आसानीअ सां लही अचे। सो बहरहाल जंहिंखां बि मां ज़िंदगीअ में जंहिंखां बि कुझु बि सिखियो आहे, मां हुनखे मञींदी आहियां हमेशह। अलाह उन्हनि सभिनी खे अजर ॾींदो जेके जेके बि मुंहिंजा उस्ताद आहिनि कंहिं बि मामले में। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कौल आहे त जंहिं मूंखे हिकु अखर बि सेखारियो या हिकु लफ़्ज़ बि सेखारियो उहो मुंहिंजो उस्ताद आहे। त हाणे हिन मां अंदाज़ो कयो त जेको तव्हांखे पंहिंजो हुनुरु ॾिए, पंहिंजो इल्मु ॾिए, त उहो त वॾो उस्ताद थियो। सो हीअ आस्ते आस्ते, ऐं ॾिसो हीअ शुरू में ई ॻंढा थी वेंदो त परेशान थियण जी ॻाल्हि न आहे। त हीअ आराम सां आस्ते आस्ते हिनखे असां ॻारींदासीं। ऐं मां हाणे फ़ोन खे स्टैंड ते हयो आहे त जीअं ॿिन्ही हथनि सां मां कमु करे सघां, न त हिकिड़े हथ सां त पोइ फ्राइंग पैन भॼंदो थो वञे। सो मूं सोचियो त अॼु जो व्लॉग नंढिड़ो आहे बिल्कुलु, जेको हिन रेसिपी खां पहिरियों मां ठाहियो त बहितर आहे त हीअ बि मां हुनजो हिसो करे छॾियां। सो अहिड़ियूं मज़े मज़े जूं लाइयूं ठाहियो ऐं इंजॉय कयो। तिर बि पिया आहिनि, कंहिं महिल तिरनि जी ठाहींदमि, ऐं ख़सख़स त मूं वटि हूंदी आहे छो त मुंहिंजे खाधे में ज़रूरु कंहिं न कंहिं डिश में हूंदी आहे। हल्की बाहि ते रखी हिनखे चङी तरह सां कंटिन्यू जेको आहे न हलाईंदो रहणो आहे। ईअं न थिए त किथां पची वञे, किथां जेका ॻंढा ॻरनि ई न। बाहि तेज़ बिल्कुलु बि न आहे करणी। सो हीअ सॼो मां तव्हांजे साम्हूं ई ठाहियां थी त जीअं प्रोसेस तव्हांखे सॼो ॾिसण में अचे। मां नथी चाहियां त मां वीडियो अध में बंदि कयां ऐं पोइ तव्हांखे फाइनल रिज़ल्ट ॾेखारियां। सो कोशिशि बि इहा करे थी सघिजे त हिनखे असां ॻंढनि खे भंदा रहूं। असल में बिरयानी खे दम ॾिनो आहे त तेसि ताईं असां पंहिंजे दम ते कंट्रोल कयो आहे त जीअं असांजी जेसिताईं मानी तयारु थिए त असां कुझु ॿिया कम करे वठूं। सो अल्हम्दुलिल्लाह सुराण त अज़ान सां गॾु जेको नमाज़ पढ़णु हली वेंदी आहे। सो अज़ान हिन महिल इशा जी अची वई आहे, अॼुकल्ह सवेर थी अचे, उहा वई आहे। सो मां हिन पंहिंजे मशग़ले में हिते रुधलु आहियां। ठहियलु हूंदी आहे त हालांकि मूंखे त ख़ैर मिठो खाइणु घणो मना आहे, पर तॾहिं बि टुकड़ी टुकड़ीअ खां त हाणे न मुड़बो आहे। ठीकु आहे न। उहो मुंहिंजी हिकिड़ी कज़िन खे थी शुगर, पोइ पाण बि ॿुधाए, चई डॉक्टर मूंखे चयो त आईंदा तव्हां फ्रूट न खाओ, केलो बि अगरि खाओ त अधु खाओ।
त चई केला हुनजा ॾाढा के पसंदीदा आहिनि। चवणु लॻी मां चयो त घर आयमि ॾिठमि टेबल ते फ्रेश सुठा केला पिया। मां चयो अधु किलो खाए डॉक्टर पाण। मां चई उहे 2 केला खणी पाण खाधा। सो ईअं बि थींदो अथव। अलामा इक़बाल जो मशहूरु वाक़ियो आहे त हुनखे शुगर थी वई त डॉक्टर सां ज़िद कयईं त मां अंब ज़रूरु खावां, मुंहिंजो अंब न बंदि कर। डॉक्टर चयो हाणे परेशान। डॉक्टर चयोसि ठीकु आहे त हिकिड़ो अंब खाइजांइ। त पंहिंजे नौकर खे मोकिले पोइ किलो 1.5 किलो जो हिकिड़ो अंब घुराईं त उहो खाधई। चई त मां हिकिड़ो खाधो। सो इलाही माण्हू ईअं कंदा अथव। त सो मां बि हुन मां ज़रियूं टुकड़ियूं ज़रूरु भञंदी रहंदी आहियां। बाक़ी फ्रूट त माशाल्लाह हुनखे त छॾिबो न, फ्रूट छॾींदासीं बाक़ी बचंदो छा। सो हाणे मां हिन में विझां थी भुॻड़ा। हीअ ॾिसो बिल्कुलु ई चङी तरह सां हिन जो कैरमल टाइप कुझु ठही वियो आहे ऐं मां हिनखे सड़णु नथी ॾियां। सो हिन में विझंदासीं भुॻड़ा ऐं हिनखे चङी तरह सां मिक्स करिणो आहे ऐं इन ई वापसि थालीअ में जेको आहे मां हिनखे लाहींदसि। चङी तरह मिलाईंदासीं हिनखे जीअं सॼा असांजा जेके भुॻड़ा आहिनि इहे कोट थी वञनि। पोइ कॾहिं ईअं बि थींदो आहे त हीअ जेको आहे सुठा लेयर्स न भॼंदा आहिनि मूंखां, पीसिस जीअं स्क्वायर या बर्फ़ी वारा डायमंड शेप में। त पोइ ईअं ई टुकड़ा भॼंदा आहिनि न, उबता सुबता आॾा टेॾा, तॾहिं बि ठीकु आहे, असांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए। सो हाणे मां हिनजी बाहि कई आहे थोरी तेज़, छो त भुॻड़ा कुझु जेके नॉर्मल टेम्परेचर ते हुया त हीअ सख़्तु थियणु लॻी वियो मसालो। तो तेज़ बाहि करे हिनखे थोरो घुमाईंदासीं ऐं पोइ हिनखे असां लाहींदासीं हिन पंहिंजी प्लेट में। हिनखे असां लाहियूं था प्लेट में। प्लेट बि फ़िलहालु मां चुल्हे ते ई थी रखां, पोइ मां हिनखे हटायां थी। सो ईअं माण्हू सिखंदो रहंदो आहे हिक ॿिए खां, वॾनि खां नंढनि खां। हिनखे विझी प्लेट में चङी तरह फैलाइणो आहे ऐं गरम खे ई फैलाइबो, न त ठरी वेंदो त उनखां पोइ त ज़ाहिर आहे ॻंढो ई हूंदो। हिनखे असां पोइ कुझु नथा करे सघूं। सो हीअ मुंहिंजी लाई जॾहिं थधी थी वेंदी त मां तव्हां सां शेयर कंदमि। कोई मां हिनखे सनो फाइन लेयर कोन ठाहियो आहे, हिते हिन सनो लेयर ठहंदो बि कोन, छो त भुॻड़ा पाणी थो लाहिनि। हीअ बचियल कैरमल बि मां हिन मथां विझां थी। सो हीअ रेसिपी तव्हां ज़रूरु ट्राए कजो ऐं पोइ मूंखे ॿुधाइजो। हीअ मुंहिंजी आज़माइल आहे, इन करे मां बेधड़क तव्हां सां शेयर कयां थी। ऐं अहिड़ो कुझु बि मां तव्हां सां शेयर न कंदी आहियां जेको मां पाण न आज़मायो हुजे, मां तव्हांजे खिचीअ में विझां त बसि तव्हां ठाहियो। शुक्र आहे अलाह जो, मुंहिंजी हर रेसिपी मुंहिंजी पहिरियों आज़माइल हूंदी आहे, पोइ मां जेको आहे उहो तव्हां सां शेयर कंदी आहियां। सो हिनखे चुल्हे तां लाहे ऐं मां रखंदमि थधे थियण जे लाइ। हिते ठरण जे लाइ मां रखी आहे, थधी थींदी। ऐं हिन पासे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मुंहिंजी मज़ेदार बिरयानी तयारु आहे डिनर जे लाइ ऐं मां इंतज़ारु थी कयां त मुंहिंजा ॿार अचनि। ख़ैर मानी त मां हुननि इंतज़ारु न कंदी आहियां, छो त उहो ॾाढा देरि सां ईंदा आहिनि, पर इहो इंतज़ारु ज़रूरु कंदी आहियां त उहो अचनि त गरम खाइनि। सो मुंहिंजे ख़्याल में त हिन अॼु जे व्लॉग खे त ख़तमु करणु घुरिजे। ठीकु आहे। सो इंशाअल्लाह वरी सुभाणे नए सिज सां, नई ज़िंदगीअ सां, वरी हिकिड़े नए व्लॉग सां मिलंदासीं। तेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो सदाईं। मां वेट कंदमि सुराण अचे त पोइ असां गॾिजी मानी खाऊं, छो त हू 2 ॼणा त देरि सां ईंदा। सो मिलंदासीं इंशाअल्लाह वरी नए व्लॉग सां, नए ॾींहं सां। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि ईंदी। ऐं हिन जी जेका आहे हीअ त ख़ैर मां भञंदमि त सुभाणे वारे बि तव्हांखे व्लॉग में ॾेखारे थी सघां। ठीकु आहे। सो मुंहिंजे तरफ़ां तव्हांजे लाइ ॾाढो प्यार, दुआऊं, खोड़ सारियूं। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे। वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह भाई।